सलीम इकबाल ज़िला चेकांबाद सिंधु दरिया में धाड़ो हणी 6 केनाल कढण वारे अमल खिलाफ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िला चेकांबाद पारा मरकजी सॾ ते रैली कढी वई। मुज़ाहिरो ख़बर मूजिब सिंधु दरिया में 6 नवा केनाल कढण वारे अमल खिलाफ पीपी शहीद भुट्टो पारा ज़िले चीफ ऑर्गेनाइजर नूर मोहम्मद मंजो तालका शहजाद सुमरो जफर जखरानी अब्दुल समी सुमरो सलीम ब्रोई इरफान ब्रोई मामो नज़ीर लाशारी रियाज लाशारी नेक मोहम्मद टालानी ॿियनि जी अॻवानी में ज़िले ऑफिस सराफा चौक खां एहतजाजी जुलूस कढी वियो जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च करे प्रेस क्लब आॾो पहुची धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड पिणु हुया जिन ते मुतालबनि जी मनता लाइ नारा दर्ज थियल हुया। गॾु थियल मेड़ खे मथीं अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया ते धाड़ो बर्दाश्त न कबो। अॻु में ई सिंध जी ज़मीन पाणी न हुजण करे सुकी पई आहे। लखें एकड़ पोछड़ वारी ज़मीन गैर आबाद बणिजे थी पई। पानी की खोट सबब सिंध जा हारी परेशान आहिनि। वरी बहितर सिंधु दरिया में 6 केनाल कढण सिंध दुश्मन अमल आहे जंहिंजी असीं मज़हमत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त अहिड़ो फ़ैसिलो वापसि वरितो वञे न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।